अस्सलामुअलैकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो चाकर खान सावल खान जे ज़बान ते एतबार कंदो? छा सावल खान तवक्कल खान जे दुश्मननि जा नाला वॾेरे चाकर खान खे ॾींदो? छा वॾेरो रावल खान बची वेंदो? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त वॾेरो चाकर खान सावल खान खे छॾे ॾींदो आहे ऐं हुनजे ज़बान ते फ़िलहालु एतबार कंदो ऐं हुनखे जेको आहे सो वॾेरो चाकर खान चवंदो मां ॿीहर तोॾे ईंदुमि, बहरहाल तूं पंहिंजे मौत जो तयारी करे छॾ। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त जीअं वॾेरो चाकर खान सावल वटि ईंदो ऐं सावल खान हुनखे अहिड़ा त ॾटा ॾींदो ऐं हुनखे पंहिंजे पीउ जा दुश्मननि जा नाला बि ॿुधाईंदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वॾेरो चाकर खान पंहिंजे नंढे भाउ रावल खान खे वॾे हॉस्पिटल में खणी वेंदो ऐं हुनजी सही तरह ट्रीटमेंट कराईंदो ऐं उहो बची वेंदो। तो ईंदड़ एपिसोड तमामु घणो ट्विस्ट थियण वारो आहे, छो जो तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त छा जाबिर खान खे वॾेरो चाकर खान पंहिंजो कमदार बीहारणु छॾींदो? छा सावल खान खे वॾेरो चाकर खान छॾे ॾींदो? ईंदड़ एपिसोड में तमामु घणो मज़ो थींदो ऐं ॾिसण न विसारींदा। ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। ऐं दोस्तों पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।